कनासी कराची जे इलाइक़े महमूदाबाद गेट वेझो नाले में गैस भरजण सबब धमाके में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। धमाके सबब केतिरनि दुकाननि खे भी नुक़सान पहुतो आहे। कराची जे इलाइक़े महमूदाबाद गेट वेझो नाले में गैस भरजण सबब धमाके में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां खे नाज़रीन आखे ॾियूं पिया। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। धमाके सबब केतिरनि दुकाननि खे भी नुक़सान पहुतो आहे। कराची जे इलाइक़े महमूदाबाद गेट वेझो नाले में गैस भरजण सबब धमाके में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। धमाके सबब केतिरनि दुकाननि खे नुक़सान पहुतो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे इलाइक़े महमूदाबाद गेट वेझो नाले में गैस भरजण सबब धमाके में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। धमाके सबब केतिरनि दुकाननि खे भी नुक़सान पहुतो आहे। नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। कराची जे इलाइक़े महमूदाबाद गेट वेझो नाले में गैस भरजण सबब धमाके में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि खे जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। धमाके सबब केतिरनि दुकाननि खे भी नुक़सान पहुतो आहे। नाज़रीन हवाले सां तफ़सील राब्तो कयो आहे कराची न्यूज़ रिपोर्टर ख़ालिक मंगी सां। जी ख़ालिक अपडेट कजो जीअं त नाले में गैस भरजण सबब हिकु ॿियो वाक़ियो पेश आयो आहे। तफ़सील ॾिजो जंहिंजे नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। कहिड़ा तफ़सील हवाले सां? जी फराह कुछ ॾींहं अॻु कराची जे इलाइक़े शेरशाह में भी नाले में गैस भरजण सबब 17 इंसानी जानूं जेके आहिनि ज़ाया थी वियूं। अॼु वरी कराची जे इलाइक़े महमूदाबाद गेट जे वेझो नाले में गैस भरजण सबब धमाको थियो आहे। धमाके में जेको आहे त हिन वक़्तु ताईं 3 जेके माण्हू आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस पारां इहो चयो वियो आहे जॾहिं त जेके ज़ख़्मी आहिनि उनखे तिबी इमदाद लाइ हिन वक़्तु अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जॾहिं हिन वक़्तु ताईं को बि जानी नुक़सान जो इतला नाहे मिलियो। जॾहिं त मां इहो ॿुधाईंदो त शेरशाह में भी इहो धमाको थियो। हिन वक़्तु इहो महमूदाबाद में भी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़े में नालनि ते जेको आहे त कब्ज़ा आहिनि, जंहिंजे करे नालनि में गैस भरजी वञे थी, जंहिंजे करे रोज़ ब रोज़ जेके ही वाक़िया आहिनि उहे पेश अचनि था। जेको शेरशाह में वाक़ियो आयो उहो बि 1 साल में 3 धमाका। पहिरियां जेको धमाको हुन में जेको आहे त 5 ॼणा जेको आहे त ज़ख़्मी थिया। जेको ॿियो धमाको हुन में 2 ॼणा जेको आहे त सड़ी फोत थी विया ऐं 3 ज़ख़्मी थिया। वरी जेको 3 धमाको थियो हुन में 17 इंसानी जायूं ऐं 15 खां वधीक जेके माण्हू ज़ख़्मी थिया। अॼु वरी महमूदाबाद में ही वाक़ियो पेश आयो आहे। हिन वक़्तु ताईं 3 जेको ज़ख़्मी जा जेको आहे इतला मिलिया आहिनि। पुलिस पारां इहो बयान जारी कयो आहे। जॾहिं त जेके ज़ख़्मी आहिनि उनखे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। वॾी महिरबानी ख़ालिक इन हवाले सां।